सिंधवीयन टीवी तां आहियां तव्हांजो पंहिंजो मशकूर फलकारो। मोज़िज़ नाज़रीन, असां वटि आम तरह जॾहिं इल्मी ऐं सियासी बहस थींदा आहिनि त उन में किन किन लफ़्ज़नि जो इस्तेमालु थींदो आहे, जंहिंमें हिकिड़ो लफ़्ज़ कम्यूनिज़म बि आहे। कम्यूनिज़म बुनियादी तरह हिकिड़ो इक़्तिसादी नज़रियो आहे, हिकिड़ी सोच आहे, जंहिं नज़रिए खे ॾींदड़ या इहा सोच पैदा कंदड़ कार्ल मार्क्स हो ऐं जंहिंजे ज़हन में हिकिड़ो सुवालु पैदा थियो त माण्हू ग़रीब छो आहिनि, इन गुरबत जो इलाजु कहिड़ो आहे। ऐं जॾहिं त जेको माण्हू वधीक पोरियो करे थो, वधीक महिनत करे थो, उहो माण्हू बुखियो ऐं बदहाल आहे, ऐं जेको माण्हू महिनत कोन थो करे, सॼो ॾींहुं वेठो आहे छो, उहो माण्हू ख़ुशहाल आहे। इहो हिकिड़ो सुवालु हो, जंहिं सुवाल ते हुन पंहिंजी सॼी ज़िंदगी सोचियो ऐं हुन हिकिड़ो किताबु लिखियो, दस कैपिटल, सरमाया जे नाले सां हुनजो तर्जुमो बि थियो। उन किताब में हुन ॿुधायो आहे त हिते असां वटि जेको विरासत जो निज़ाम आहे, जेको समाज में जेके तबक़ाती निज़ाम आहिनि, उन तबक़ाती निज़ाम में जेको इक़्तिसादी नाबराबरी वारो सिस्टम जेको आहे, उहो ई गुरबत जो सबबु आहे। हिकिड़ो माण्हू जेको वेठो आहे ऐं ॿिया माण्हू जेके महिनत मज़ूरी कनि था, उहे सभु खणी उन माण्हू जी झोली में विझनि था ऐं पोइ हू उन्हनि माण्हुनि खे एतिरो थो ॾे जो उहे सिर्फ़ु ज़िंदा रही सघनि ऐं महिनत करे ऐं वरी कमु करण जहिड़ा हुजनि। बाक़ी जेके बि बचियल पैसा या जेका मूड़ी या जेका आमदनी आहे, उहा उन अकेले माण्हू वटि वञे थी या उन अकेले तबिके वटि वञे थी। इहो ई सबबु आहे जो हिकिड़ा तबिका ख़ुशहाल आहिनि ऐं अमीर तबिको आहे ऐं ॿियो ग़रीब तबिको मिसकीन आहे, जेको राति ॾींहुं पघर वाइण खां पोइ बि उन जी गुरबत जी ज़िंदगी ॾाढी अज़ाबनि में गुज़रे थी। कम्यूनिज़म बुनियादी तरह हिकिड़ी अहिड़ी सोच हुई त सभिनी माण्हुनि जो का बि गॾियल मिल्कियत, सभिनी माण्हुनि जी गॾियल मिल्कियत हुजे, ज़ाती मिल्कियत जो तसवुरु ख़तमु थी वञे ऐं सभु माण्हू गॾिजी पोरियो कनि ऐं उन पोरे जी आमदनी जेका आहे सा हिकिड़े हंधि गॾु थिए ऐं पोइ उन्हनि माण्हुनि जूं ज़रूरतूं पूरियूं थियनि। कम्यूनिज़म जी लफ़्ज़ी जेका वस्फ़ आहे उहा इहा आहे त सलाहियत आहे पोरियो ऐं ज़रूरत आहे उजूरो। पर अॻिते हली जॾहिं उन नज़रिए ते मुख़्तलिफ़ इनकलाब आया, रूस में इनकलाब आयो, चीन में इनकलाब आयो, त पोइ उन जो लेनिन वरी चीन में हुन जो जुदा जेको सो हिकिड़ो ॾाको ठाहियो त बाबा कम्यूनिज़म खां अॻु में, छो त माण्हू इन ॻाल्हि ते राज़ी न पिए थिया या माण्हुनि उन में दिलचस्पी घटि पे वरिती, इन करे हुन वरी सोशलिज़म जो नज़रियो ॾिनो, जेको कम्यूनिज़म ते पहुचण लाइ हिकिड़ो ॾाको हो, जंहिंमें इहो हो त सलाहियत आहे पोरियो ऐं ज़रूरत आहे उजूरो, जंहिंमें शख़्सी मिल्कियत जो तसवुरु रहे थो। पर कम्यूनिज़म हिकिड़ो अहिड़ो नज़रियो आहे जंहिं नज़रिए में शख़्सी मिल्कियत जो को बि तसवुरु कोन्हे, हर माण्हू महिनत कंदो, हर माण्हू पोरियो कंदो ऐं हुनजूं ज़रूरतूं पूरियूं थींदियूं। त इहा हुई कम्यूनिज़म जी बुनियादी तशरीह। पर पोइ जॾहिं सरमाएदार ऐं फोरू तबिके जॾहिं इहो ॾिठो त हीअ जेके कामरेडूं थिया आहिनि, हीअ जेको इनकलाब था आणीनि, इन इनकलाब खे कहिड़े नमूने सां जेको सो माण्हू इन खे लाइक न कनि या माण्हू इन तरफ़ मुतवजह न थियनि, इन करे उन्हनि मौलवी ऐं पीर ऐं पिंडत या इहे जेके माण्हू हुआ, मरात याफ़्ता तबिको जेके चइबो आहे, उन मरात याफ़्ता तबिके जे मरफ़त इहा हिकिड़ी ग़लति तशरीह जेका सा फैलाई वई त कम्यूनिस्ट माना काफ़र, कम्यूनिस्ट माना दहरियो, कम्यूनिस्ट माना ख़ुदा खे न मञे, कम्यूनिस्ट माना कंहिं शइ खे न मञे। इहो जॾहिं लक़ब हिकिड़ो कुफर जे फतवा तौरु जॾहिं आलमनि मौलवियनि ॾिनो त उन खां पोइ कम्यूनिस्ट लफ़्ज़ खे ग़लति सम्झो वियो ऐं कम्यूनिज़म नज़रिए खे ग़लति सम्झो वियो। हक़ीक़त में ईअं कोन्हे। कम्यूनिज़म हिकिड़ो इक़्तिसादी नज़रियो आहे, हुनजो मज़हब सां को बि वास्तो कोन्हे को, ऐं कम्यूनिस्ट जेको माण्हू आहे उहो हिन तबक़ाती अणबराबरी वारी जेका विर्छ आहे, उन विर्छ जे ख़िलाफ़ु आहे। हू चाहे थो त जेको माण्हू पोरियो करे उहो माण्हू ख़ुशहाल हुजे। इहो ई जेको सो नज़रियो हो, इहा ई सोच हुई ऐं इहा ई कम्यूनिज़म जी माना आहे। ऐं मोज़िज़ नाज़रीन, तव्हांखे हीअ मुंहिंजी वीडियो कीअं लॻी, जेकॾहिं पसंदि अचे त सिंधवीयन टीवी खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। महिरबानी।